रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुनिया वारो सारी कायनात एक जाइ ते कठे थी पवे, पांजी पांजी बोली में पांजी पांजी हाजत रब करीम खां तलब करे। अल्लाह पाक हर एक के पांजे पांजे हाजत के मुताबिक अता फरमाए, हर एक के पांजे पांजे हाजत के मुताबिक अता मिले अता फरमाए। तब रब करीम जे खजानन में एतरी खोट कान ईंदी जो सुई बोड़े समुंड मां बाहर कढे, एतरी खोटी कान। कुछ ॾींहं साईं अखबारन में पे आयो, घणा साल थींदा हेतरे सदीअ ताईं साल ताईं जेकॾहिं ये मखलूक खुटी न एडी बुख थींदी, एडी बदहाली थींदी जो माण्हू हिक ॿिए खे कचो खाईंदा। पर अल्लाह जा खजाना एडा वसी आहिनि जो खोटी आहे। बाबा साहब वाले साहब ॿुधाईंदा त कंहिं वक़्त में 1,15 मण लहंदो त माण्हू वञी मुबारक ॾींदा। हाणे 40 मण माना खजाना खुलियल है। अगे तिरन जी का लप मिलंदी त चवंदा त वॾी ॻाल्हि थी। हाणे ट्रकूं जो ट्रकूं तिरन जूं थी निकरन, माना खजाना खुटण वारा न। कॾहिं बि ज़मीन जवाब न ॾिनो, अञा अॻिते ये न हो जोड़े माही बाण में हिकड़े हमरा जो जरेब कणक जो लथो 60 मण, जरेब कणक जो 60 मण। या सी ॻाल्हि थी वई हुते हुते वठ वठ जरेब कणक जो 60 मण। उतां जे सूबेदार खे ख़बर पई तो हुन हमरा खे वठी आ थाणे ते वठी जे बचे रखी सच पुत्रा दे खबर है 60 मण कीअं लथा। 2-3 जो लॻस ॿुधाई स गॾो हुता चोराए गॾो हुता खाए गॾो हुता खाए 60 मण पूरा कया। मक़सद अल्लाह जा खजाना आहिनि, उनमें खोटी कान्हे का। तो ये असां वटि खुटण जो अंदेशो, अल्लाह पाक वटि खुटण जो को अंदेशो। अज़ीज़ो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुआ वाहिद अमल जेका अल्लाह जे तकदीर खे बदलाए छॾींदी आ। तकदीर जेका मुक़रर थिया उहा बदली दुआ जे ज़रिए। दुआ जे ज़रिए सां अल्लाह पाक जे बानो वेझो थींदो। हर इबादत जो टाइम मुक़रर आ, नमाज जो टाइम मुक़रर, रोजे जो टाइम मुक़रर, ज़कात जो टाइम मुक़रर, हज जो टाइम मुक़रर, लेकिन दुआ जो कोई टाइम मुक़रर कोने को। 24 कलाक रब करीम जा दरवाजा खुलिया पिया आहिनि। मखलूक वटि टाइम जी पाबंदी, मखलूक वटि साहब निंड पियो आ, साहब मीटिंग में आ, साहब सफर में आ। रब करीम फरमाए थो बाना 24 कलाकनि में जंहिं वक़्त बि दिलि चाही सॾु करणु तुंहिंजो कमु आ, जी सां जवाब ॾियणु मूं रब जे ज़ात जो कमु आ। मखलूक जो फर्क पीर साहब लिखियो, पीर साहब ज़ुल्फ़कार, दुनिया जे जहान में अमड़ मोहब्बत जी निशानी। अमड़ के सॾु कयो बचे अम्मा, अमड़ जो जी बच्चा, वरी सॾु कईंसि अम्मा जी बच्चा। सॾु हिकिड़ो दफ़ो, जवाब हिकिड़ो दफ़ो, लेकिन वल्लाह हदीस में ईंदो आहे जाॾो जॾहिं बानो रब करीम खे सॾो कंदो आहे, सॾु हिकिड़ो दफ़ो कंदो आहे पर जवाब रब करीम 3 दफ़ा ॾींदो। सॾु हिकिड़ो दफ़ो, जवाब 3 दफ़ा। अल्लाह अज़ीज़ो, अल्लाह पाक जे ज़ात जा 2 नाला आहिनि अजीब। हिकिड़ो या मन्नान, ॿियो या हन्नान। मन्नान छा खे चइबो, हन्नान छा खे चइबो? तवज्जो। मन्नान उन ज़ात खे चइबो आहे
अल्लाह पाक तव्हां खे ज़ियारत काबतुल्लाह जी ज़ियारत कराईंदो, चओ आमीन। काबतुल्लाह जे गिलाफ ते कारनि अखरनि सां लिखियल अथव, कारे पट सां लिखियल अथव, या मन्नान या हन्नान। हालांकि नाला त ॿिया बि हुया, या रहमान या रहीम या करीम या रज़ाक या फत्ताह या सत्तार, ये सब रब जा नाला। ये न लिखाई या रहमान या हन्नान या मन्नान। हन्नान छा कजे, मन्नान छा कजे? मन्नान उन ज़ात खे चइबो आहे, मन्नान उन ज़ात खे चइबो आहे जे ज़ात खां घुर्जे हिकिड़ी शइ हज़ार शयूं मुफ्त में ॾेई छॾे। घुर्जे हिकिड़ी शइ हज़ार शयूं मसलन दुआ घुरी से रब पुट ॾे, ये करे डिघी दुआ घुरी थो त रब साईं पुट ॾिजां, पर कन बि हुजनि से, नक बि हुजे से, अखियूं बि हुजनि से, चप बि हुजनि से, कंध बि हुजे से, ये घुरी थो। असां त घुरी से त पुट ॾे, पर किरोड़ा नेमतुनि सां सिंगारे अमर जे झोलीअ में चे रखई, इन ज़ात जो नालो मन्ना। घुर्जे हिकिड़ो, ये हज़ार। अज़ीज़ो जेकर दुआ घुरण जी कंहिंखे तौफ़ीक़ मिले त इन खां वधीक कोई नाम आहे। पर अॼु सूरत हाली आहे त दुआ ते दिली कान थी, दुआ घुरण ते दिली कान थी, पोइ दाऊं साईं दुआ क़बूल कान थी थिए, साईं दुआ घुरियो पर क़बूल कोन थी थिए। मसलो इहो आहे त दुआ घुरूं असां कीअं? सूरत हाल असांजी हीअ आहे त जेकर हिते साईं अली अकबर दुआ थो घुराए, अधु मिंट न को दुआ में लगे, अधु मिंट या मिंट हुतारण थींदी अलामीन, ॿियो हुतारण कंदो अलामीन, मुला जान छॾा झणू टेप। मोहताज 24 कलाकनि जा आहियूं, 24 कलाक अल्लाह जे ज़ात जा मोहताज आहियूं, पर परवाह कान्हे। अज़ीज़ो मन्नान उन ज़ात खे चइबो आहे जे ज़ात खां घुर्जे हिकिड़ी शइ हज़ार शयूं मुफ्त में ॾेई छॾे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु काबतुल्लाह जे गिलाफ खे चमड़ी दुआ पे घुरी, मौला उमर जी दुआ खे क़बूल फरमा। उमर चओ कहिड़ी दुआ? अर्ज़ कई मौला उमर खे शहादत खपे, पर महबूब करीम जे शहर में हाणे मदीनो पाक अमन जो शहर, न तीर हले, न तलवार हले, न भालो हले, न बर्चो हले, इते भी शहादत। उमर जो कम हुयो घुरण, उमर साईं खे पक हुई त ॼण ज़ात कम मन्नान जो घुरण मुंहिंजो कम आहे, ॼण मन्नान जो कम आहे। हज़रत उमर साईं घुरण दे देर कान कई, अल्लाह पाक उन मन्नान ज़ात क़बूल कंदे देर कान कई। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तुंहिंजी दुआ क़बूल फरमाई, उन मन्नान ज़ात ॼण ते आयो। उमर घुरियो सिर्फ़ शहादत, पर महबूब जो शहर जिन उन मन्नान ज़ात ॾिनो, घुरियई हिकिड़ी शइ, पर किरोड़ा नेमतुनि सां अल्लाह पाक उमर साईं खे नवाज़े छॾियो। घुरियई महबूब जो शहर, घुरियई शहादत पे, पर रब करीम जन उन मन्नान ज़ात उमर खे ॾिनो, सिर्फ़ शहादत न मिली, पर महबूब जो मुसल्लो बि ॾेई छॾियई। सिर्फ महबूब जो मुसल्लो न मिलियो, ज़बान ते क़ुरान जी तिलावत जारी आहे, ज़बान जी निमाज़ जी सूरत हाल आहे। वल्लाह सिर्फ शहादत न ॾिनई, पर क़यामत ताईं उन मन्नान ज़ात महबूब जो भाकुर बि ॾेई छॾियई। ॾिनई त ईअं गंजर। अज़ीज़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हर रोज आसमान खां मुसीबतूं नाज़िल थींदियूं आहिनि, मुसीबतूं नाज़िल, पर मोमिननि जूं घुरियल दुआऊं उन मुसीबत खे टारे छॾींदियूं। आसमान खां मुसीबत थींदियूं, पर मोमिननि जे घुरियल दुआउनि जे सदके मुसीबत टरी। अज़ीज़ो ॿी ॻाल्हि समझो,
दुआ जो ॿियो नालो आहे फ़कीरी, पिनण। सिंधीअ में पहाको आहे त फ़कीर त फंधु न त कुटाए पंहिंजो कंधु। असांजी सूरत हाल दुआ जी इहा आहे। पीर साहब लिखियो आहे त दुआ असां ईअं कंदा आहियूं जीअं को ऑफिसर किला रखण खे हुकुम करे वञे। असांजी दुआ ईअं, अल्लाह साईं कणक बि भली कजे, दुकान बि सुठो हले, नौकरी बि मुंहिंजे छोकिरे खे ॾियारजे, हुनजी शादी बि कराए, अल्लाह साईं असांजा कम करे छॾ बसि। असांजी दुआ ईअं, मोहताजी दुआ में कान, मोहताजी दुआ में कान। दुनिया में तव्हां ॾिसंदव फ़कीर पिनण ईंदो आहे न, फ़कीर पिनण, जेके आम जेके पिननि वथा न, ये तो ईअं असां गॾु आहे, मिल्कियत में माल में तो ईअं असां घणा आहे। इहो बि जॾहिं पिनण जॾहिं निकिरंदो, पाचो हिकिड़ो हेठि ॿियो मथे, टोपी उबती सुबती, चौंपल हिकिड़ो हिकिड़े संपल त ॿियो ॿियो सिंपल, सिर्फ़ इन जे लाइ हुलियो अहिड़ो कंदो, चहिरो अहिड़ो कंदो जो ॾिसण वारे खे ॾिसण सां ई रहम अची वञे। सम्झो था? पीर साहब लिखियो आहे त हिकिड़ो माण्हू सफ़ा टिप टाप थी काटन जा कपिड़ा पाए, ये मसलन तो मां ही हितां निकिरा सिंधी टोप पाया, अजर को कुल्हे थी काटन जा कपिड़ा VIP बूट पाए, बोले अब्दुल समद दुकान ते, ओए अब्दुल समद 10 रुपया खेर में दे, अरे दे दीदो 100 दफ़ा ॾिसो चवंदो मोला पिनण जो को तरीक़ो, जो तरीक़ो पिनी तो पिनण जो को तरीक़ो मोहताज थी अचे, बोले से दुआ कबूल थिए थी। दुआ जे कबूलियत जा तरीक़ा, दुआ अल्लाह जे तकदीर खे बदलाए छॾे, लिखियल तकदीर खे दुआ बदलाए। ॻाल्हि समझिजो। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु तलवार हथ में खयो, रस्ते सां पे आयो, उमर काॾे पियो वञी, नऊज़ बिल्लाह मिन्ना वञा तो मुसलमान जे नबी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शहीद करण जे लाइ। मां तव्हां खां पुछां त हज़रत उमर साईं जेको रस्तो वतो इहो सही वतो, ग़लति रस्तो? इहो रस्तो काले पियो वञे? जहन्नम ॾे। रस्तो काले पियो वञे? पर हिन पासे ॾांहुं उमर जी तलवार निकिती आहे, हेॾा आमना जे लाल जी दुआ निकिती आहे। दुनिया ॾिठो महबूब करीम जी घुरियल दुआ उमर जे तकदीर खे बदलाए करे जन्नत जे रस्ते ते आणे। दुआ बदर जो मैदान 313 निहत्था मिस्कीन गरीब बुखायलन, 313 ॼणा निहत्था गरीब मिस्कीन बुखायल, होॾा 1000 खां मथे तलवारूं हुननि वटि, तीर हुन वटि, भाला बर्छा हुननि वटि, हेॾा हे खजीअ जी छड़ियूं पाठा खयो बीठा आहिनि। हाणे काॾे तलवार काॾे खजीअ जी छड़ाई, पर हेॾा आमना जो लाल हथ खणी दुआ पे घुरी, मौला मुंहिंजे हिन सहाबा जी भारत अथई, हुननि खे पंहिंजे दुनियाई ताक़त ते नाज़ हुयो, जिस्मानी ताक़त ते नाज़ हुयो, पंहिंजे जंगी फन ते नाज़ हुयो, लेकिन आमोना जे लाल खे पंहिंजे खयल हथनि ते नाज़ हुयो। दुनिया ॾिठो त महबूब करीम जा खयल हथ घुरियल दुआ अल्लाह जे तकदीर खे, यानी तकदीर ते या भई त या घणा हिननि खे मारे वञे, लेकिन महबूब जी दुआ जे सदके 313 ॼणा 1000 जे मथां ग़ालिब थी विया। या दुआ पीर साहब लिखियो त दुआ अल्लाह से कबूल कंदो, उन अंदाज सां दुआ घुर्जे त कबूल आहे। पर असां समझंदा आहियूं त दुआ साईं असां हीअ घुरी शइ असां कान, हीअ शइ घुरी कान, असांजी रुगो नज़र इहा आहे त रोकड़ो मिले, लख घुरियोसीं तो लख छो न मिलियो, कार घुरियमि छो न मिली, माना त दुआ कबूल न थी।
बाबर को हिकड़ी इहा नेमत ना है, नेमतों कई हज़रत साईं वॾा साईं ॿेर वारनि जी तक़रीर मां ॿुधी आहे, किताब में पढ़ियमि ॿुधमि त हिकिड़ो माण्हू आयो आहे साईं वटि, साईं मां मिसकीन थी पियो आहियां, ग़रीब आहियां, हीअं हीअं महिरबानी दुआ साईं जी बाबा तूं त अमीर आहीं, मां मिसकीन आहियां, ग़रीब आहियां, मूंखे पाइण जे लटा कोन, अमीर आहियां, सम्झो त घर हथ में चीचूं घणियूं ॾे, 10 चीचूं, साईं बाबा हिकिड़ी चीज 10,000 में ॾींदे, ये चीज केरु ॾींदो, साईं तूं अमीर आहीं, साईं अखियूं घणियूं अथई, 2 अखियूं, हिकिड़ी अखि तूं ₹1,00,000 में कढण ॾींदे, चीसी न इहे केरु कंदो। त नेमत सिर्फ़ दुनियावी पैसो ॾोकण न आहे, जिस्मानी ॿिए बि कई नेमत, असां सम्झो आहे त बसि रोकड़ो न मिलियो त नेमत कान्हे। सैयदना अली अल-मुर्ज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़िदमत में हिकिड़े माण्हू खे आंदो वियो, जिस्म सारो फुरणियूं गंदो ई पोइ में, सारे जिस्म ते फुरणियूं गंदो ई पोइ हुजे। सैयदना अली रज़ी अल्लाह ताला खे अर्ज़ु कयो, साईं हिन ते बि का अल्लाह जी नेमत आहे, हिन ते बि का अल्लाह जी नेमत आहे। हज़रत अली साईं फरमायो ॾियो ख़बर भला, मानी खाईंदो आहे, साईं खाईंदो, पानी पींदो आहे, सिकंदो, पर मानी ऐं पानी जेको पे खाए थो, इहो पेशाब ऐं पायखाने जे ज़रिए सां निकिरनि था, इसे निकिरनि। सैयदना अली रज़ी अल्लाह ताला फरमाए त इन खां वधीक नेमत छा, इन्हनि ॻाल्हियुनि खे असां ॾिसो ई कोन था त नेमतूं असांखे अलाह इहे कीअं। पीर साहब लिखियो आहे, पीर ज़ुल्फ़कार, हिकिड़ो दोस्त हुयो मुंहिंजो, वॾो डॉक्टर हुजे, तमामु हाई क्लास डॉक्टर, उन वटि वञी राति जो महिमान थी गुज़रियसि, मूंखे हिकिड़े कमरे में सुम्हारी, मां पाण वरी ॿिए कमरे में सुतो, राति जो 2 बजे मां जो आयुसि हुनजे कमरे में, ॾिसां त डॉक्टर साहब हीअं हिते खे टेक ॾेई, अखियूं ॿुटी बंदि कई, मां जो विस्तो उथी पियो, मां चयो छो डॉक्टर साहब तव्हां सुतो कोन छा सॼी राति, ॾिसी मां ईअं ई सुम्हंदो, इहा जेका मां सुतो आहियां ईअं ई न कंदो, ये छाजे करे, किसी मूंसां हिकिड़ो मसलो कहिड़ो कि हे जेको हिन जाइ ते, निड़ीअ जे हिन जाइ ते जेको छल्लो, ये पानी पिया थो न, ये छल्लो खुले थो, यो पानी अंदर वियो, छल्लो बंदि थो थी, मानी खाधी से छल्लो खुले थो, अंदर गबो वियो, वरी छल्लो बंदि थो थी वञे, पोइ हाणे माण्हू ऊंधो थिए, कलाबाती खाए, फुल खाए, छल्लो बंदा, अंदरी शइ ॿाहिरि न निकिरे। किसी मूंसां मसलो इहो आहे त मुंहिंजो जेको हितां वारो छल्लो आहे उहो लूस थी वियो, मां जेकर सुम्हां थो त अंदरियूं खाधो सॼो ॿाहिरि थो निकिरे, एतिरो इलाज करायो आहे पर लॻे कोन, त मूं अर्ज़ु पे कयो अल्लाह जूं नेमतूं असां ते कई। पीर साहब लिखियो त दुआउनि जे क़बूलियत जी निशानी हिकिड़ी हीअ बि आहे, मसलन तौर धुरियो से माल तो पैसा ॾे, बंगलो ॾे, कार ॾे, बंगलो न मिलियो, औलाद नेक सालिह मिली वियो, दुनिया जी काशे बुरी से उहा न मिली, घर जो सुकून मिली वियो, मुआशरे में इज्जत मिली वई, घर जो सुकून मिली वियो, सिहत मिली वई। जेकर सिहत आहे त लखन खां मथे आहे, सिहत आहे त बंगलनि खां मथे आहे, जेकर बंगलो कार न आहे, इज्जत जूं निशानियूं आलिम वेठा आहिनि, ठीकु आहे फ़कीर आहे पर अलाह सां इज्जत ॾिनी आहे, सम्झो था लॻा त दुआ जे क़बूल ते निशानियूं। पीर साहब लिखियो त मसलन तौर एक्सीडेंट थियो, हिन खे धकु लॻो, हिन खे धकु लॻो, हिन खे धकु लॻो, मूंखे कुझु न थियो,